खून सां राहुल जे खून सां राहुल जे खून सां असां धरणा हर शहर में कया आहिनि, एहतिजाज बि कया आहिनि त जेको एसपी जेको आहे नवाब शाह जो बशीर पंहिंजो सेठार उहो अञा तक जेको आहे कातिल गिरफ़्तार नथो करे। असांखे लॻे थो त पुलिस जेका आहे नाकारा थी वई आहे ऐं वॾार ऐं भोतारनि जे मुल्क में आहे ऐं पैसा वठी राहुल जो खून ॿोड़ण था चाहिनि। असां राहुल जो खून सां इंसाफ़ करण जे लाइ निकिता आहियूं। असां जेको असांजे दोस्त आहिनि सभु साथी हर शहर में असां जेको आहे एहतिजाज जारी रखियो आहे। अगरि राहुल जा कातिल गिरफ़्तार न थिया त असां DIG ऑफिस ते जुमे जे ॾींहुं असां धरणो जारी कयो आहे। असां सिंध IG सिंध गवर्नर कराची तक असांजी अपील ॿुधी वञे। ॿियो नवाज़ शाह जेके बि असां नुमाइंदा चूंडियल आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश था कयूं त राहुल जा कातिल फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत ते असां हीअ जेके धरणा जारी रखंदासीं एहतिजाज जारी रहंदा हर शहर ऐं हर ज़िले में। सकरन शहर जो राति जेको आहे 24 तारीख़ जो घरां निकितो ऐं उहो सकरन शाही बाज़ार जेको मंदरु आहे उन में वियो ऐं मंदर जो सेवादारी हो। जॾहिं त उतां गुम थियो ऐं 12 ॾींहं खां पोइ लाश मिलियो ऐं लाश लुंडो शाख सराड़ी मां मिलियो ऐं उन में पोस्टमार्टम जी रिपोर्ट जे हिसाब सां लाश तशदुद थियल ऐं जेको आहे कपिड़े खां भरणा थियल उहो जेको लाश 5 ॾींहंनि जो मिले पियो ऐं जॾहिं असां FIR कराई नामालूम माण्हू वेठा त मंदर जी जांच कई वञे, मंदर इंतिज़ामिया जी जांच कई वञे। असांजो मुतालबो इहो ई आहे, पूरो महीनो थियो आहे असां 2-3 एहतिजाज रिकॉर्ड कराया आहिनि, सकरन शहर में बि एहतिजाज रिकॉर्ड कराया आहिनि जंहिंमें SSP जेको आहे सेठार असांखे पूरे हफ़्ते जो टाइम ॾेई ऐं हफ़्ते खां पोइ जेॾी महिल बयानु जारी कयो आहे त उन में ॿुधायो पियो आहे त हीउ जेको आहे मूंखे मामिलो ख़ुदकुशी जो लॻे पियो। त आउं चवणु थो चाहियां SSP सेठार साहिब खे त जेको हीउ मामिलो कीअं ख़ुदकुशी आहे जॾहिं त हीउ बरहणा लाश मिलियो आहे लुंडे शाख मां ऐं को पंहिंजे पाण खे ख़ुदकुशी खां कपिड़ा लाहे को ख़ुदकुशी कंदो आहे त हीउ तशदुद थियल लाश मिलियल आहे त हीउ राहुल जे कातिलनि खे पकड़ियो वञे। असां हिन एहतिजाज खे रिकॉर्ड था करायूं नवाज़ शाह शहर मां ऐं सुभाणे ताईं बि असांखे टाइम ॾिनो वियो आहे। अॼु शाम जो जेको आहे जेको ख़मीस वारे टाइम ॾिनो वियो आहे। सुभाणे असांजो 0 पॉइंट खां DIG ऑफिस जो धरणो लॻाईंदो जेसिताईं राहुल जो इंसाफ़ न कयो वेंदो तेसिताईं न उथंदा।